हिते ज़िक्र कंदासीं त ठिकराटे में ॻोठाणनि पारां मुबारकपुर पुलिस तॾहिं मुबैना ज़ियातियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील लाइ पेश आहे मजीद महर जी हीअ रिपोर्ट। टिकराटो लॻ बिला जवाद पुलिस चढ़ाई के ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणंदे चयो त SHO मुबारकपुर अब्दुल वहाब पिताफी पुलिस अटाला साण करे असां ते हरूभरू चढ़ाई करे असांजो चौपायो माल जंहिंमें 20 गऊं ऐं ॿियो माल काहे वियो आहे ऐं असांजो दुकान भञी उन मां लखे रुपयनि जो सामान चोराए वियो आहे ऐं उन सां गॾु असांजा लाइसेंस वारा हथियार पिणु खणी गुम करे छॾिया अथसि ऐं असांजे घरनि खे राहे पट करे 51 घरनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾियो अथसि। अॻ में बि असां सां नाजाइज़ी करे घर बर असांजा ड्राहे वियो, सामान खणी वियो, फुटियूं घर जो सामान ऐं दुकान भञी वियो। वरी हे ॿिए चकर में आयो आहे, अॼु नाजाइज़ी हे घर भञी वियो आहे, दुकान भञी वियो आहे, माल असांजा 20-25 ढोर कायो आहे। न असां को ॾोहारियूं, न असांजो कंहिंमें नालो आहे, न ॻाल्हि न पंधु बेगुनाह अॻ में बि रेड कयईं, असांजो वॾो नुक़सानु कयईं। 20 ढोर असांजा काहे वञी करे ॿियो दफ़ो रेड कई अथसि। उन पोइ हाणे दुकान जो ₹1 रुपए सामान उहो बि खणी वियो आहे। कुझु न ॾिनो अथसि, असां सां ज़ुल्म आहे वॾो, नाजाइज़ी आहे। असांखे वज़ीर आज़म खे बि अपील आहे, सिंध IG खे बि अपील आहे, असांखे SP खे बि अपील आहे, असां सां इंसाफ़ थो वञे। मुज़ाहिरीन हुकूमत सिंध IG सिंध DIG सखर ऐं ॿिनि वस वारनि खे अपील कई ऐं चयो त SHO खे फौरी तौर हटाए करे असांजो माल ऐं क़ीमती सामान वापसि कराए वञे।